अदा है भी पढ़नो अच्छा। जी हाँ यार है तो मानू खिलंदा ऊपर घर यहाँ सो लगे जा चंगू भाव पढ़ूं था एक बार ट्रेक जो शुरू थींदासीं। एक बार ट्रे अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज ते ताके ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं त चमचा फोरस में ख़ाली पियल सीटुनि ते जल्द खां जल्द क़ाबिलियत रखंदड़ चमचनि जी सख़्त ज़रूरत आहे। चमचागिरीअ सां दिलचस्पी रखंदड़ चमचा दोस्त जल्द खां जल्द दरख़्वास्त जमा कराइनि। नाज़रीन, चमचा डिपार्टमेंट पारां हेठि ॾिनल जायूं ख़ाली आहे। उहिदे जो नालो, जायुनि जी तादाद, उम्र जी हद ऐं तजुर्बो। उहिदे जो नालो सीनियर चमचा, जंहिंमें जायूं 29 ख़ाली आहिनि, उम्र 22 खां 30 साल। तजुर्बे जी हिते ॻाल्हि कजे त नक वढियल, जुठ ऐं भूंडे में 4 सालनि जो तजुर्बो। उहिदे जो नालो जूनियर चमचा। जी हाँ, जूनियर चमचनि जूं हिते 138 सीटूं ख़ाली आहिनि। तमामु वॾी तादाद में सीटूं ख़ाली आहिनि। उम्र जी हद 20 खां 30 साल। तजुर्बे जी ॻाल्हि कजे त हिन तजुर्बे में लानतुनि ऐं थुकुनि में 2 सालनि जो तजुर्बो शामिल आहे। टियों नंबर उहिदो सेखड़ाट चमचा, जायुनि जी तादाद 1141 आहे। उम्र 18 खां 30 साल। नाज़रीन, तजुर्बे जी ॻाल्हि कजे त घटि में घटि मोचड़ा ऐं गारियूं खाइण जी सहप लाज़मी हुजणु घुर्जे। नाज़रीन, हेठि ॾिनल कुझु ज़रूरी ॻाल्हियूं सिंध जो चमचागिरीअ जो डोमिसाल हुजणु ज़रूरी आहे। को बि शरीफ़ इंसान हिन नौकरीअ लाइ अप्लाई नथो करे सघे। अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 20 जुलाई 2023 आहे। टेस्ट में विहण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी डिग्रीअ जी का बि ज़रूरत नाहे। पढ़ाई नेट हलाईंदड़नि जे लाइ 5% कोटा रखी वई आहे। ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ www.chamchagiri.com ते हिन वक्त ई राब्तो करे सघिजे थो। हुकूमत तरफ़ां उम्र जी हद में 15 सालनि जी आम रियायत पिण ॾिनल आहे। डायरेक्टर जनरल ऑफ चमचा। अब हाणे मां कुझु ॻाल्हायां। नाज़रीन, चमचनि ही वीडियो ज़रूर ॾिठो हूंदो। चमचनि जे लाइ मां 2 लफ़्ज़ चवंदुसि त ख़ुदा खे मञो, ओबा अल्लाह खे मञो, क़ुरान में अथव। हाणे चमचागिरी छॾियो। मुल्क जी हालात इंतहाई गणती जोगी आहे। माण्हू हिक वक्त जी मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि ऐं तही वतो था चमचागिरी कंदा। ख़ुदारा पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे लाइ सोचियो। चमचागिरीअ खे छॾे करे मुख़्तलिफ़ तजुर्बा सिखो। कंहिं इंस्टीट्यूट में दाख़िला वठी, कंहिं गाॾीअ खे पाणीअ ते हलायो, कंहिं मोटरसाइकिल खे बिजलीअ ते हलायो, पर हीअ चमचागिरी छॾियो। इन चमचागिरीअ जे करे मुल्क हिन वक्त डिफॉल्टर थियण पियो वञे। ख़ुदा जे वास्ते चमचागिरीअ खे छॾे ऐं हक़ीक़ी सियासत बि कयो ऐं हक़ीक़ी अवाम जो आवाज़ बणिजो। एता खां पुछाणो थींदो ऐं दोस्त जेके ॾिसनि था पंहिंजे अहिड़नि चमचनि दोस्तनि खे ज़रूर ट्रैक कंदा। वॾी